अॼु इंसान जी अज़मत जो अलाह साईं कीअं थो जेको सो नक्शो चिटे। इंसान ख़बर न आहे पंहिंजी अज़मत ॼाणे थो या नथो ॼाणे, पर अलाह इंसान खे केॾी अज़मत ॾिनी आहे। ख़ुदा पंहिंजे क़ुर में फरमाए थो त वलक़द करमना बनी आदम, वलक़द करमना बनी आदम, असां आदम जे बचे खे इज़त लाइक़ु पैदा कयो। माना इहो इंसान जो एज़ाज़ बि आहे, इहो इंसान जो एजाज़ बि आहे त हर इंसान खे ख़ुदा फरमाए थो हर इंसान खे असां इज़त लाइक़ु पैदा कयो। जेकर इंसान इज़त लाइक़ु आहे त पोइ कंहिंखे बि एजाज़ न आहे त इंसान जी इंसल्ट करे या इंसान जी बेइज़ती करे। वॾे कुल्ले दर्जात मिमा अमिलू, माना त हर कंहिं जो दर्जो या मक़ाम या मनसब या स्टेटस संदन या संदसि सलाहियतनि ऐं अमलनि जे मुताबिक़ तय करे। माना उनमें का बि सिफ़ारिश न हलंदी, उनमें का बि रिश्वत कोन हलंदी। माण्हू जहिड़ियूं सलाहियतूं हुजनि, माण्हू में जहिड़ियूं सिफ़तूं माण्हू जूं हुजनि, जहिड़ो कमु करे ॼाणे उहो उनखे कमु ॾियो उनखे। मां सभु कंहिंखां वधीक इज़त जो हक़दार उहो ई आहे जेको सभ खां घणो अलाह जे हुकुमनि ते अमल कंदो हो। इहो आहे अलाह जो हुकुम।